सिविल अस्पताल आहे, इन में केतिरे ई अरसे खां लॻभॻि 70 खां 75 डॉक्टरनि जी खोट रही आहे। असांजे सिंध गवर्नमेंट जूं कोशिशूं आहिनि त घणे खां घणा डॉक्टर जेके हिन पीरियड में खयां विया आहिनि, अॻु में एॾा न खयां विया आहिनि। बग़ैर ॿुधाइण जे जॾहिं हॉस्पिटल में वियुसि त एॾी हॉस्पिटल जी हालत ख़राबु हुजे। इन खां पोइ ॿिया वार्ड जेके असां विज़िट कया, हालत तमामु न सफ़ाई जो बंदोबस्तु आहे, न मानी जो बंदोबस्तु आहे। 50-60 सीटूं ख़ाली आहिनि। सीनियर मेडिकल ऑफिसर जूं जेके 18 ग्रेड जूं पोस्टूं आहिनि, उहे 18 सीटूं मूं वटि ख़ाली। केतिरे अरसे खां इहे सभई सीटूं ख़ाली आहिनि? तक़रीबन इनखे 5 साल थिया आहिनि। जी नाज़रीन, मिरपुर ख़ासि ब्यूरो टाइम मां अॼु वरी आउं तव्हां सां गॾु हाज़ुर आहियां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिरपुर ख़ासि डिवीज़न जे हेड क्वार्टर जी जेका मिरपुर ख़ासि सिविल अस्पताल आहे, इन में केतिरे ई अरसे खां लॻभॻि 70 खां 75 डॉक्टरनि जी खोट रही आहे। उन करे ही मिरपुर ख़ासि जी जेका सिविल अस्पताल आहे, रेफर सेंटर बणियल आहे। हिन मिरपुर ख़ासि जी सिविल अस्पताल जे अंदरि हिते जे भर पासे वारा इलाइक़ा जंहिंमें मिरपुर ख़ासि ज़िलो, उन खां अलावा टंडोलायर ज़िलो, उमरकोट ज़िलो, थरपारकर ज़िले समेत ॿियनि इलाइक़नि खां त मरीज़ अचनि था, मगर हिते सिहत जी का बि सहूलियत वग़ैरह न आहे, जंहिंजे करे हितां मरीज़नि खे रेफर कयो थो वञे। उन्हनि जो मेन कारण हिते जा डॉक्टर ॿुधाइनि था त डॉक्टर जेके स्पेशलिस्ट डॉक्टर जेकर उन्हनि जी तमामु घणी खोट रही आहे। जॾहिं त अॼु सूबाई वज़ीर अज़रा पेचो जी जेका खुली कचहरी रिथियल हुई, उहा जेका बरसातनि सबबु उहा खुली कचहरी त मुल्तवी थी, मगर सिविल अस्पताल में तोड़े हिते मिरपुर ख़ासि जे डिप्टी कमिश्नर में इंतज़ाम त मुकमल कया विया। मगर अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो आहे त जेको मौजूदा जेको नओं आयल DG आहे, उन जेको डॉक्टर मोहम्मद जुमन बाहुटो, उन पारां अॼु मिरपुर ख़ासि सिविल अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डनि जो विज़िट बि कयो आहे। उते जेको आहे, उनखां अलावा हिते जेको आहे डॉक्टरनि खां पिणु गॾिजाणी बि कई आहे। ऐं अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो आहे त मिरपुर ख़ासि सिविल अस्पताल केतिरनि ॾींहंनि खां करे जेको हिते अक्सर आवाम जी जेका इहा शिकायत आहे त हिते जे माण्हुनि जो को बि इलाजु कोन थो थिए, रेफर कनि था। ऐं अहिड़ी तरह जेको आहे लॻभॻि 2 अरब रुपयनि खां वधीक मिरपुर ख़ासि जी डिस्ट्रिक्ट अस्पताल जो जेको कमु हली रहियो, उहो कमु बि रोलड़े जो शिकार आहे। अहिड़ी तरह हितां मिरपुर ख़ासि जो डिविज़नल कमिश्नर जेको आहे सैयद एजाज़ अली शाह पारां बि हिकु लेटर लिखी आला इख्तियारनि खे, जंहिंखे चीफ सेक्रेटरी ऑफ सिंध खे जेको लेटर मोकिलियो हो, उन में इहो ॼाणायो वियो आहे त जेको मिरपुर ख़ासि जी डिस्ट्रिक्ट अस्पताल आहे, उन में जेको नाक़स मटीरियल थियल आहे, उन में नुक़सानु थी सघे थो, मगर जेके असांजा जेके सामान लॻंदा उन्हनि खे बि नुक़सानु थी सघे थो। अहिड़ी तरह मिरपुर ख़ासि जे डिप्टी कमिश्नर ऐं मिरपुर ख़ासि जे अॻूणे DHO डॉक्टर मुश्ताक शाह लकियारी पिणु हिकिड़ो अहिड़ो लेटर आला इख्तियारनि खे लिखी छॾियो आहे। उन बावजूदि मिरपुर ख़ासि जा जेका ही हेड क्वार्टर जेका अस्पताल आहे, हिन जा 4 वार्ड जेका आहिनि डिस्ट्रिक्ट अस्पताल में मुंतक़िल करे छॾिया आहिनि, जेके मिरपुर ख़ासि शहर खां तक़रीबन लॻभॻि 5 खां 6 किलोमीटर परे आहिनि। उते माण्हुनि खे अचण वञण में तमामु घणो तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिस्ट्रिक्ट अस्पताल आहे, हिन वक़्तु उते न ड्रेनेज सिस्टम जी सहूलियत आहे, न उते एक्सरे रूम आहे, न उते का लैब आहे, न उते का वरी अहिड़ो वार्ड आहे जी मरीज़ दाख़िल थियनि, जंहिंजे करे हितां जे माण्हुनि खे इहे ख़दशात आहिनि त या त सॼी मिरपुर ख़ासि जी सिविल हॉस्पिटल उते मुंतक़िल कई वञे। ऐं उनजो बि मेन कारण इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहा अस्पताल अञा ताईं हैंड ओवर न थी आहे, मगर उन बावजूदि 4 वार्ड मुंतक़िल करे छॾिया आहिनि। उन हवाले सां जर्नली सूरत जे हवाले सां डॉक्टरनि जी खोट ऐं उन खां अलावा पैरामेडिकल अमले जी खोट, उन खां अलावा जेको नओं आयल DG आहे, उन सां अचो त जेको अॼु विज़िट कयो अथसि ऐं उन्हनि जे ॿाहिरि तफ़सीली रिपोर्ट हिन असांजे मिरपुर ख़ासि ब्यूरो टाइम में असां मुख़्तलिफ़ वार्डनि जा जेके विज़िट बि कया आहिनि। उन में जेको उतां जे मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल बि कई आहे ऐं हितां जा जेके MS उन सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो त DG जेको हेल्थ आहे, उन जी मिरपुर ख़ासि पहुची हिते जेको दौरो कयो, विज़िट कयो, उन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। छा चवणा, छा सबबु आहे सर मिरपुर ख़ासि में पहिरीं बि विज़िट थिया आहिनि, सूबाई वज़ीर भाई, उन बावजूदि तक़रीबन खोड़ सारा साल थिया आहिनि, हिते डॉक्टरनि जी शदीद खोट रही आहे। छा सबबु आहे? डॉक्टर हिते आहिनि ई कोन, खोट रही आहे। उन करे हितां जेके बि मरीज़ अचनि था मिरपुर ख़ासि डिवीज़न में तमामु वॾो हिकिड़ो एरियो लॻे थो ऐं उहो मरीज़नि खे वरी रेफर थो कयो वञे। पहिरीं इहो त असांजी ऑनरेबल मिनिस्टर ऐं ऑनरेबल सेक्रेटरी हेल्थ जी मीरपुर ख़ासि जे हेल्थ सिस्टम खे स्ट्रेंथन करण जी तमामु वॾी दिलचस्पी आहे, जंहिंजे करे तव्हां ॾिसंदो त ऑनरेबल मिनिस्टर कई बार मीरपुर ख़ासि में जेको आहे सो विज़िट करणु आई आहे ऐं अञा बि जेको आहे हुनजो आहे त उहो विज़िट कंदी प्लान में आहे। रेफर करण जो जेसि ताईं तालुक़ु आहे त इहो एक्चुअली असांजे आम इहो र्यूमर्स ते बेस्ड हूंदो आहे त सभ खां वधीक पेशेंट जेके रेफर थियनि था। एक्चुअली रेफरल मैकेनिज़म जेका आहे उनखे अञा बि असांखे स्ट्रेंथन मज़बूत करिणो आहे त जेके सहूलियतूं जेकॾहिं कंहिं डिस्ट्रिक्ट में स्पेशल का कंहिं क़िस्म जी जेकॾहिं ज़रूरत महसूसु करे थो असांजो को बि डॉक्टर या असांजो एडमिनिस्ट्रेशन जेके ज़रूरत महसूसु करे थी त हुनजी ज़िंदगी बचाइण जे लाइ हुनखे रेफर करणु तमामु ज़रूरी आहे।
छो जो टेक्नोलॉजी जेका आहे उहा हर जॻह एतिरी न आहे जेतिरी जेको आहे सो असांजे टर्शरी केयर आहे या जेके मेगा सिटीज़ आहिनि जिते टेक्नोलॉजी आहे। डॉक्टरनि जी खोट छा सबबु आहे पूरी कोन पई थिए? केतिरे अरसे खां डॉक्टरनि जी हितां जा MS DHO थोरे हितां जा जेके बि अचनि था मिनिस्टर अचनि था उन बार बार शिकायतूं थियनि थियूं, उन बाबति छा सबबु आहे? डॉक्टरनि जी खोट जेका पूरी कोन पई थिए। हिन वक़्तु तक़रीबन 70 खां 75 खां वधीक जेके डॉक्टरनि जी खोट आहे। तव्हां थोरो माज़ी में ॾिसो त सिंध गवर्नमेंट ऐं ऑनरेबल मिनिस्टर घणनि खां घणा डॉक्टर जेके से उन्हनि खे रिक्रूट कयो आहे। तव्हां 17 खां वठी ॾिसणु शुरू कयो त इन अंदाज़ में जेको आहे सो एॾे वॾे तइदाद में डॉक्टर किथे सिलेक्ट थिया आहिनि। हीअ असांजी ऑनरेबल मिनिस्टर जी ई कोशिशूं आहिनि ऐं असांजे सिंध गवर्नमेंट जूं कोशिशूं आहिनि त घणे खां घणा डॉक्टर जेके से हिन पीरियड में खयां विया आहिनि, अॻु में एॾा न खयां विया आहिनि। ऐं तव्हां उन ते बि नज़र रखंदो त हेल्थ डिपार्टमेंट गुज़िरियल कोविड खां वठी पाण निभायो आहे। असांजा जेके हेल्थ केयर प्रोवाइडर्स उन में डॉक्टर बि आहिनि, असांजा ॿियो सॼो स्टाफ आहे, इन कोविड खे निभायो आहे, जंहिंमां असां चऊं सघां त हुन ते तमामु घणो बर्डन बि आहे। पर उन जे बावजूदि तव्हां ॾिसंदो त सॼी दुनिया जी भेट में असांजे पाकिस्तान में असांजे सिंध में एतिरा मौत न थिया आहिनि जेतिरा ॿियनि दुनिया जे मुल्कनि में थिया आहिनि। उन करे तव्हां इन एंगल सां न ॾिसंदो। हा, ज़रूरत आहे छो जो असां जेसिताईं असां बर्थ स्पेसिंग ऐं पॉपुलेशन ते जेसिताईं कंट्रोल नथो थिए उन लाइ जो कमु आहे असां सिंध गवर्नमेंट करे पई त जीअं असां उन ते कंट्रोल करे वठूं ऐं उमेदु आहे त इहे मसइला सभई हल थी वेंदा। जी नाज़रीन, सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में मुसलसल डॉक्टरनि उन खां अलावा जेको हेठियों अमलो आहे पैरामेडिकल अमले जी मुसलसल खोट रही आहे। उन हवाले सां सिंध TV न्यूज़ खे जेके मिलियल अंग खरनि अचो त उन हवाले सां तव्हांखे ॾसियो त केतिरी डॉक्टरनि जी खोट रही आहे, केतिरी पैरामेडिकल अमले जी खोट रही आहे। मीरपुर ख़ास सिविल अस्पताल में डॉक्टरनि ॿिए अमले जी खोट बरक़रार, सिहत खाते पारां डॉक्टरनि जी मुक़ररी लाइ के बि क़दम न खयां। मीरपुर ख़ास सिविल अस्पताल 222 बेडनि ते मुश्तमिल आहे। सिविल अस्पताल में 1 ग्रेड खां 12 ग्रेड में सेक्शन पोस्टुनि जो तइदादु 397 आहे, जंहिंमें 290 अमलो मुक़ररु ऐं 107 पोस्टूं ख़ाली पियल आहिनि। ग्रेड 17 खां 20 ग्रेड में सेक्शन पोस्टुनि जो तइदादु 165 आहे, जंहिंमें 89 डॉक्टर मुक़ररु ऐं 75 पोस्टूं ख़ाली पियल आहिनि। 6 डॉक्टर मुसलसल ड्यूटियुनि तां गाइब ऐं 13 डॉक्टर पोस्ट ग्रेजुएट लाइ ॿियनि हंधनि ते मुक़ररु आहिनि, पर पघार सिविल अस्पताल मां खणनि था। खाली पियल पोस्टुनि में 20 ग्रेड में चीफ पेडियाट्रिशियन जी पोस्ट खाली पियल आहे। ग्रेड 19 में टोटल 19 पोस्टूं खाली पियल आहिनि। मीरपुर ख़ास ग्रेड 17 में 20 पोस्टूं ऐं ग्रेड 18 में 35 पोस्टूं खाली पियल आहिनि। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास सलामत अली मेमन। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन वक़्तु ताज़ो जेको आहे डिस्ट्रिक्ट अस्पताल में 4 वार्ड शिफ्ट कया आहिनि ऐं उन हवाले सां हितां मीरपुर ख़ास जे डिविज़नल कमिश्नर पारां पिणु हिकु आला अख़्तियारनि खे लेटर लिखियो आहे। अहिड़ी तरह डिप्टी कमिश्नर पारां पिणु लेटर लिखियो आहे। उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। बाक़ी ऐं जेका हीअ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असांजी हले पई उन लाइ तव्हांखे बि ख़बर हूंदी त मूं अचानक हिकिड़ी टियों ॾींहुं राति जो बि हिकिड़ो विज़िट कयो। तक़रीबन 4 रातियूं थियूं आहिनि बग़ैर ॿुधाइण जे। जॾहिं हॉस्पिटल में वियुसि त एॾी हॉस्पिटल जी हालति ख़राबु हुजे ऐं नर्सरी जेका ॿारनि जी थींदी आहे उते जेॾी महिल आउं अंदरि गिड़ुसि त एतिरा नर्सरी में ॿार कोन जेतिरी माण्हुनि जी उते रश हुजे। नेठि मूं उते माण्हुनि खे ॿाहिरि कढियो आहे डॉक्टर सां ॻाल्हाए त हीअ कहिड़ी क़िस्म जी त ॿारनि खे नुक़सानु कंदो। 10 मिंटनि में असांजो MS पहुची वियो हुयो हुते डॉक्टर हरचंद साहब। इन खां पोइ ॿिया वार्ड जेके असां विज़िट कया हालति तमामु न सफ़ाई जो बंदोबस्तु आहे न मानी जो बंदोबस्तु आहे। मरीज़नि जे लाइ मरीज़नि खां इहा पुछा कई त मानी तव्हांखे मिली आहे त हुननि नाश्तो त इनकार कयो त असांखे नाश्तो न मिलियो आहे। 2 पहिरनि जो जेका मानी थिए थी लंच ते उहा असांखे हिकिड़ी मानी ऐं उन में पटाटा पियल हुआ उहा असांखे मिली आहे। राति जी मानी जी पुछा जॾहिं मूं कई त हुननि चयो राति जो न मिली आहे, शाम जो 5 बजे असांखे मानी मिली आहे। उहो बि बिरयानी टाइप हिकिड़ा चांवर उन पटाटनि में। मूं बि MS खां पुछियो त हीअ मरीज़नि जी हीअ हालति आहे, मरीज़ खे तव्हां मेनू हूंदो आहे हिकिड़ो उहो तव्हां मुहैया कयो जे चांवर ऐं इहे शयूं पटाटा माण्हू मरीज़नि खे ॾींदो ऐं मरीज़ इन शइ मां ख़ुशि कोन आहे त मानी जी जेका मयार हो सो तमामु ख़राबु असां मरीज़नि खे खाराइण जहिड़ो खाधो ई कोन हो। इहा छाजे करे बजट बि अचे थी उते जेकॾहिं मरीज़नि जो इहे दवाऊं आहिनि त असांखे दवाऊं कोन पियूं मिलनि। वरी जेकॾहिं स्टोरनि में वञे थो त स्टोर में ॾिसूं था भरिया पिया आहिनि ऐं वरी जेकॾहिं मानी वारी साइड जेकॾहिं तव्हां पाण विज़िट कयो उते वञे थो त उते टोटल प्राइवेट माण्हू या ख़बर न आहे केरु उते जो अमलो कोन्हे। छा सबबु हिननि जे ख़िलाफ़ु को एक्शन नथो थिए? ॾिसो ऐं हिकिड़ो त MS जो चवणु इहो आहे त हिकिड़ा जेके डॉक्टर स्पेशलिस्ट हुअणु घुरिजनि हॉस्पिटल में कुझु ॻाल्हियूं हुन जूं पंहिंजे जॻह ते सही आहिनि त मिसाल जे करे 75 डॉक्टरनि जो स्टाफ हुनखे स्पेशलिस्ट घुरिजे त उते 25 आहिनि त हुननि डॉक्टर खोट पंहिंजी जॻह ते आहे। पर जेके 25 आहिनि उन्हनि मां बि 7-8 ॼणा ड्यूटी ते अचनि ई कोन था। MS साहिबु उन्हनि जी रिपोर्ट न कई आहे।
जॾहिं असां हुते डॉक्टर्स असां वार्ड वाइज़ वञी घुमी ॾिठो, DHO साहब बि मूंसां गॾु हुआ, त 2 डॉक्टर कोन हुआ हुते ड्यूटी ते एबसेंट हुआ। त उन्हनि मां त हिकिड़ो जरवार, अब्दुल्ला जरवार ऐं सम्झो नालो मूंखे ॿुधायो, उहो त चवंदो ड्यूटी ते ईंदो ई कोन्हे, जंहिंजी MS खे रिपोर्ट करणु घुरिबी पर MS रिपोर्ट उनजी न कई आहे, जंहिंखे मूं चयो त तव्हां रिपोर्ट करे छॾियो, जेको अचे ई कोन थो ड्यूटी ते। इन खां अलावा स्टाफ नर्सिस जेके हुयूं, मिसाल हिकिड़े वार्ड में जेकॾहिं 2 नर्सूं आहिनि त हू वारो रखी वेठियूं आहिनि त अॼु हीअ आहे सुभाणे उहा हूंदी। त उन हिसाब सां बि MS खे मूं इहा बि ॻाल्हि ॿुधाई त जॾहिं आउं विज़िट ते आयो आहियां, DC विज़िट ते पहुता, तव्हां 5 मिंट में पहुची विया आहियो, तव्हां हूअं विज़िट नथा करे सघो, ख़बर पए त डॉक्टर आहिनि, नर्सूं आहिनि या कोन आहिनि। इन खां अलावा जेको हू ॿुधाइनि पिया त 45 लख रुपए जो डाइट जो ठीकु आहे मानी जो, जेको ठीकु ॾिनल आहे, कॉन्ट्रैक्ट ॾिनल आहे, उन में उन मयार जी मानी न हुई, जंहिंजी रिपोर्ट करे चुको आहे मथे हेल्थ डिपार्टमेंट खे। छा सबब आहे मीरपुखा डिवीज़न जे हेडक्वार्टर जे अस्पताल जॾहिं इन जी इहा हालत हुजे, पोइ हिते जे जेके ग़रीब मिसकिन ऐं ॿाराड़ियुनि खां जेके माण्हू अचनि था, मरीज़ अचनि था, उन्हनि खे कहिड़ियूं सिहत जूं सहूलियतूं मिलंदियूं? ॾिसो, डॉक्टरनि जी खोट हुजण जे करे, स्पेशलिस्ट जी खोट हुजण जे करे MS जो चवणु इहो आहे त मूं वटि हिकिड़ो स्पेशलिस्ट आहे ई कोन उन बीमारी जो, त आउं लाज़मी ॻाल्हि हैदराबाद ई शिफ्ट कंदे रेफर कंदुसि, ऐं उनखे हिते नथो रखी सघां। जिन स्पेशलिस्ट जा आहिनि डॉक्टर मूं वटि, उहे त हुते एडमिट कयां थो। बाक़ी हिकिड़ा बीमारी जा डॉक्टर मूं वटि आहिनि कोन, स्पेशलिस्ट मूं वटि उनजो इलाजु त नथो कराए सघां ॿियनि डॉक्टरनि खां, ऐं उहे शिफ्ट करायां थो हैदराबाद। उहो शिफ्टिंग थिए थी, त महिरबानी करे ऐं तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां वरी बि तव्हां गुज़ारिश कंदुसि त डॉक्टर्स असांखे ॾिना वञनि, त जीअं प्रॉपर असांजो कमु हली सघे। सिविल अस्पताल आहे, इन में केतिरे ई अरसे खां लॻभॻि 70 खां 75 डॉक्टरनि जी खोट रही आहे। असांजे सिंध गवर्नमेंट जूं कोशिशूं आहिनि त घणे खां घणा डॉक्टर जेके हिन पीरियड में खयां विया, अॻु में एॾा न खयां विया। बग़ैर ॿुधाइण जे जॾहिं हॉस्पिटल में वियुसि त एॾी हॉस्पिटल जी हालत ख़राबु हुजे, इन खां पोइ ॿिया वार्ड जेके असां विज़िट कया, हालत तमामु न सफ़ाई जो बंदोबस्तु आहे, न मानी जो बंदोबस्तु आहे। 50-60 सीटूं ख़ाली आहिनि। सीनियर मेडिकल ऑफिसर जूं जेके 18 ग्रेड जूं पोस्टूं आहिनि, उहे 18 सीटूं मूं वटि ख़ाली। केतिरे अरसे खां इहे सभई सीटूं ख़ाली आहिनि? तक़रीबन इन खे 5 साल थिया आहिनि। जी नाज़रीन, मीरपुर ख़ास जी डिस्ट्रिक्ट अस्पताल जेको 10 साल गुज़री विया आहिनि, उन बावजूदि अञा ताईं हुनजो कमु रोलण जो शिकार आहे। अहिड़ी तरह मीरपुर ख़ास डिविज़नल कमिश्नर, उन खां अलावा डिप्टी कमिश्नर या जेको आहे DHO पारां मुख़्तलिफ़ लेटर लिखी आला अख़्तियारनि खे ॾिनो आहे त मीरपुर ख़ास जी जेका डिस्ट्रिक्ट अस्पताल आहे, उन में टोटल कमु नाक़स मटीरियल थियल आहे, ऐं उन खां अलावा हिननि बार लिखियो आहे मथे, अञा ताईं उनजी का बि इंक्वायरी वग़ैरह न थी आहे। अचो त उन हवाले सां जेके कमिश्नर पारां जेको लेटर लिखियो आहे, डिप्टी कमिश्नर पारां जेके लेटर लिखिया आहिनि, DHO पारां जेके लेटर लिखिया आहिनि, उन्हनि जी जेका असांखे जेका सिंध TV न्यूज़ खे जेका अंग अखर मिलियल आहिनि, उनखां लेटर मिलियल आहिनि। अचो त उन हवाले सां हीअ रिपोर्ट ॾिसूं त उन्हनि लेटरनि में छा ॼाणायो वियो आहे। मीरपुर ख़ास कमिश्नर DC ऐं DHO पारां सिविल अस्पताल जे नई इमारत जो नाक़स कम में इम्कानी नुक़सान जे ख़दशनि बावजूदि DG हेल्थ जे ज़बानी हुकुम ते 4 वार्ड ॼाणायल इमारत में मुंतक़िल कया विया आहिनि। 2 अरब रुपयनि खां वधीक मालियत सां जुड़ंदड़ नई डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर सिविल अस्पताल जी इमारती कम में घपलनि ऐं नाक़स कम हुअण जो इंकशाफ थियो आहे। मीरपुर ख़ास कमिश्नर इमारत जो ओचितो दौरो कयो, जंहिं बाद हिन अस्पताल अंदरि हलंदड़ कम ते नाराज़गी जो इज़हार कयो ऐं बाला अख़्तियारनि खे लिखियो त अस्पताल जी इमारत जो कमु इंतिहाई नाक़स कयो वियो आहे। मीरपुर ख़ास DC सलामत अली मेमण कमिश्नर मीरपुर ख़ास हिकु लेटर लिखी आगाही ॾिनी आहे त हिन पिणु DHO सां गॾिजी इमारत जो दौरो कयो, जिते खेसि मालूम थियो त अस्पताल जो 70% कमु मुकमल थियल आहे। DC लेटर में इहो पिणु ॼाणायो आहे त इमारत इस्तेमालु लाइक़ु न आहे ऐं ईंदड़ कुझु सालनि में ॼाणायल इमारत ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे वेंदी। माण्हुनि सां गॾोगॾु मेडिकल जे महांगनि औज़ारनि, एक्सरे, डायलिसिस ऐं ॿियनि मशीन जो शदीद नुक़सानु पहुची सघे थो। मीरपुर ख़ास सिविल अस्पताल जे फंडनि में मुबैना करप्शन जो पिणु इंकशाफ थियो आहे। मीरपुर ख़ास जून 2020 खां जून 2021 ताईं सिविल अस्पताल इंतज़ामिया पारां मुख़्तलिफ़ कमनि जे मद में 66 करोड़ 52,80,747 रुपया ख़र्च कया। दाख़िल मरीज़नि खे खाधो ॾियण जे मद में 85,20,000 ख़र्च कया विया। जनरेटर जे पेट्रोल जी मद में 46,50,000 रुपया ख़र्च कया विया। ऑफिशियल खाधे जे मद में 2,57,02,000 रुपया ख़र्च कया विया।
ऑक्सीजन गैस जी मद में 70,31,000 रुपया ख़र्च कया विया। जी नाज़रीन, हिन वक़्त सां गॾु मौजूदु आहे MS डॉक्टर हरचंद। उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल जा हिकु त जेके 4 वार्ड नई अस्पताल में शिफ्ट करे छॾिया आहिनि, त हितां जे जेके मरीज़ अचनि था उन्हनि खे रेफर करे हैदराबाद तो मोकिलियो वञे। सर, छा सूरत हाल आहे मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल जी? अक्सर मरीज़नि जूं इहे शिकायतूं आहिनि त असीं जेके हिते अचूं था हितां खां असांखे हैदराबाद या ॿिए पासे रेफर थो कयो वञे, ऐं वरी जेॾीमहिल डॉक्टरनि जी खोट जे हवाले सां ॾिसूं था त केतिरे अरसे खां डॉक्टरनि जी खोट आहे। छाजे करे हिन हॉस्पिटल जे अंदरि जेके डॉक्टर छा पूरा न आहिनि, केतिरनि डॉक्टरनि जी ज़रूरत आहे ऐं केतिरा डॉक्टर तव्हां वटि आहिनि? असां वटि 50-60 सीटूं ख़ाली आहिनि, जंहिंमें कंसल्टेंट्स बि आहिनि। कंसल्टेंट्स में मिसाल तौरु फिज़िशियन असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो आहे, हिकिड़ो सीनियर फिज़िशियन जी सीट ख़ाली आहे ऐं हिकिड़ी 8 ग्रेड जे फिज़िशियन जी सीट ख़ाली आहे। असां वटि सीनियर सर्जन जी बि सीट ख़ाली आहे। असां वटि 8 ग्रेड जे हिकिड़े सर्जन जी सीट बि ख़ाली आहे। असां वटि आर्थोपेडिक सर्जन न हुअण जे बराबरि आहे। ताहिर लाखो साहब तव्हांखे ख़बर आहे, उहो अक्सर बीमार रहंदो आहे, हैदराबाद खां आउटबेक करे थो, ऐं हींअर त 2 महीननि खां 3 महीननि खां आहे ई कोन। हुनजो शायदि को गोॾे जो ऑपरेशन हुन करायो आहे, एप्लीकेशन मोकिले ॾिनी आहे, ऐं DG साहब मूंखे चयो आहे त हिन ते बोर्ड विहारियसि त वाकई हिन जो गोॾो ख़राबु हो या कोन हुयो। त हाणे इहे जेके बि मसइला आहिनि, उन खां पोइ सीनियर मेडिकल ऑफिसर जूं जेके 8 ग्रेड जूं पोस्टूं आहिनि, उहे 18 सीटूं मूं वटि ख़ाली आहिनि। 18 सीटूं उहे मूं वटि ख़ाली आहिनि। तव्हांखे ॿुधायां त कैजुअलिटी मेडिकल ऑफिसर जूं 10 सीटूं आहिनि, जंहिंमें 2 CMO असां वटि आहिनि। 8 कैजुअलिटी मेडिकल ऑफिसर जूं सीटूं 17 ग्रेड जूं ख़ाली आहिनि। हिकिड़ी सीनियर मेडिकल ऑफिसर जेको सीनियर कैजुअलिटी मेडिकल ऑफिसर आहे, उन जी सीट ख़ाली आहे। पोइ तव्हां मूंखे ॿुधायो कैजुअलिटी आऊं कीअं थो हलायां? केतिरे अरसे खां इहे सभई सीटूं ख़ाली आहिनि? केतिरो टाइम थियो हूंदो? इहे तक़रीबन हिन खे 5 साल थिया हूंदा, ॿिए ख़ाली आहिनि। असां जेके ॿिया डॉक्टर आहिनि उन्हनि खे असां मैनेज करे हलायूं था। जेके 17 ग्रेड जा डॉक्टर आहिनि, 18 जा असां वटि 19 ग्रेड जा डॉक्टर जेके आहिनि उहे कैजुअलिटी में हलाइनि था। डॉक्टर सोराब खान तव्हांखे ख़बर आहे 20 ग्रेड में प्रोमोट थियण वारो आहे, उहो कैजुअलिटी हलाए वियो आहे मॉर्निंग में। डॉक्टर ख़ालिद मूसा हींअर मॉर्निंग में ड्यूटी करे पियो, कैजुअलिटी मेडिकल ऑफिसर आहे, ऐं आहे 19 ग्रेड जो। त उहे 8 आहिनि ई कोन माण्हू। अक्सर इहे शिकायतूं आहिनि, राति जे टाइम ते डॉक्टर कोन हूंदा आहिनि, सेकंड शिफ्ट में डॉक्टर कोन हूंदा आहिनि, ऐं माण्हू जेके अचनि था उन्हनि खे जेके कंपाउंडर या हेठां पैरामेडिकल अमलो सॼो इलाज थो करे। छा सबबु आहे? कुझु ॾींहं पहिरीं डिप्टी कमिश्नर बि हिते विज़िट कयो, उन में बि हुन कावड़ जो इज़हार कयो। उन में हिन मुख़्तलिफ़ जेका वार्डन जो विज़िट कयो हुई, उन में चई त माना हिते तमामु सहूलियतनि जी खोट आहे, दवाऊं कोन पियूं मिलनि, दवाऊं ॿाहिरां खां वठणियूं पियूं पवनि। छा सबबु आहे? माना इहो मीरपुर ख़ासि जे डिप्टी कमिश्नर जेको विज़िट हो, उन बि तव्हां ते हिकिड़ो कावड़ जो इज़हार कयो। इहो जेको कावड़ जो इज़हार आहे उहो सरासर बेबुनियाद इज़हार आहे। कंहिं बि क़िस्म जी उन ॾींहुं को बि डॉक्टर शॉर्ट कोन हो, सवाइ हिकिड़े डॉक्टर जे। बाक़ी सभई डॉक्टर मौजूदु हुआ, ऐं पाण मौजूदु हुउसि, DHO साहिबु पाण मौजूदु हुयो, दवाऊं बि सभु मौजूदु हुयूं। साईं जिन दवाउनि जो ज़िक्र पियो करे, उहे दवाऊं उन्हनि मरीज़नि जूं पंहिंजियूं हुयूं, ऐं उहे 5-6 ॾींहंनि खां पहिरीं जूं वरितल हुयूं, ऐं मरीज़ ॿिए ॾींहुं पहिरीं हिकिड़ो ॾींहुं पहिरीं हिते दाख़िल थियो हुयो। बाक़ी त सिविल अस्पताल मां कोई बि हिते जेन्युइन माण्हू जेको हिते जो तव्हांजो आहे, कॾहिं कोई मरीज़ आयो हुजे, तव्हांखे कंप्लेन कई हुजे, कोई जुलूस कढियो हुजे, त तव्हां मूंखे ॿुधायो। 40-42 लख जो बजट आहे, ऐं असां वटि तक़रीबन 200 माण्हू इंडोर हूंदा आहिनि। 200 माण्हू इंडोर हूंदा आहिनि। हीअ उहा हॉस्पिटल न आहे जंहिंमें इंडोर माना कोई तालका हॉस्पिटल, कोट गुलाम मोहम्मद या कोई पिथोर वारी अस्पताल न आहे। हिते 200 माण्हू, 150 खां 200 माण्हू इंडोर हूंदा आहिनि, ऐं उन्हनि सभिनी खे मॉर्निंग में जेको आहे सो नाश्तो, पापा ऐं चांहि मिले थी। 2 पहिरनि जो हफ़्ते में 4 ॾींहं मुर्गी मिले थी, बाक़ी दाल ऐं सब्ज़ी मिले थी। राति जो सादा चांवर ऐं दाल मिले थी, ऐं चांहि बि मिले थी। केतिरे अरसे खां हिते डॉक्टरनि जी बि खोट रही आहे, ऐं हिते जेको सामान आहे जी फर्नीचर वारो मामिलो थियो, अहिड़ी तरह करोड़नि रुपयनि जी अॻूणे DG पारां परचेजिंग करे छॾी आहे, मगर अञा ताईं उस डिस्ट्रिक्ट अस्पताल अञा ताईं हैंड ओवर बि न थी आहे। उन हवाले सां अचो त हितां जो जेको मशहूरु डॉक्टर आहे डॉक्टर सुनील, उन खां अलावा हिते जो जेको नर्सिंग जो जेको इशू आहे, जेके स्टूडेंट उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, उन्हनि जो छा चवणु आहे? छा मसइला आहिनि तव्हांजा? अॼु जेको DG हेल्थ आहे उन वटि तव्हां कहिड़ा मसइला पेश कया? अदा असां 2nd ईयर नर्सिंग जा स्टूडेंट आहियूं, ऐं असांजो मेन इशू हिते इहो आहे जो असांजे स्टेपनि जो इलाही मसइलो थिए थो। पहिरीं बि असांजो 6 मंथ जो PTS जो जेको आहे उहो असांजो लैप्स थी विया, पैसा कोन मिलिया असांखे, उहो स्टेपन कोन मिलियो। हाणे वरी 3 मंथ थी विया आहिनि, असांखे स्टेपन नथो मिले। पोइ इन करे अॼु DG साहबु आयो त असां वरी उन्हनि जे साम्हूं पंहिंजा जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि सां शेयर कया, ऐं उन्हनि तमामु सुठो असांखे रिस्पॉन्स ॾिनो।
वेठा असां सां गॾु असांजूं ॻाल्हियूं ॿुधऊं ऐं उन खां पोइ उन्हनि असांखे मतिलबु इहो तसली ॾियारी आहे त हाणे असांजा मसइला हू ॿुधंदा ऐं हल बि कंदा। अॼु माना जाम सुठो रिस्पॉन्स ॾिनो उन्हनि असांजी जेका एप्लीकेशन अॼु ॾिनी असां। पहिरीं त असां काफ़ी ॾींहंनि खां हलूं पिया, तक़रीबन ई 3 साल हली हली नेठि अॼु असां वरी इहो सोचियो त DG साहब अचनि पिया, छो न इन्हनि सां पंहिंजो मसइलो शेयर कयो वञे। अॼु इन्हनि खे ॿुधायो, हाणे हीअ असांजी एप्लीकेशन खणी विया आहिनि ऐं अॻियां ॻाल्हायो बि अथनि, चवनि पिया त इनशाला ही मसइलो हल थी वेंदो। केतिरनि महीननि खां तक़रीबन 9 महीननि खां जेको तव्हां चओ 9 महीननि खां केतिरा पैसा एतिरा हूंदा जेके 9 महीननि खां छा सबब आहे? जो हम जो केरु आवाज़ कोन पियो ॿुधे जॾहिं अॼु DG आयो उनजे साम्हूं तव्हां सिर्फ़ु मुतालबो रखियो। असल में हुआ ये कि जब हमारे प्रिंसिपल चले गए तो वो हमारा स्टाइपेंड दिलवा के नहीं गए, जो पैसे थे वो लैप्स हो गए। हमारा एक लड़की का 1 महीने का 16,000 है और 6 महीनों का हमारा 96,000 बनता है। 42 लड़कियों के हिसाब से तकरीबन ये 42 लाख निकालना वापस जो लैप्स हो गए वो बहुत मुश्किल है। अब भी हमें 3 महीनों का फिर नहीं मिला और अब जो हमें कोविड के साथ 20,000 मिलता था वो भी नहीं आया, तो तकरीबन जो है ना हमारा 1 लाख से ऊपर हो गया है एक लड़की का अमाउंट। हमने जब जब DHO की इंक्वायरी आई है हमने तब एप्लीकेशंस दी हैं और एक नहीं पता नहीं हमने 50-100 दे दी होंगी। पहले हम लोग सिर्फ अपनी मैडम तक रहते थे कि प्रिंसिपल को दे दी या ज़्यादा से ज़्यादा जो है MS तक दे दी। हम 1-2 बार DHO गए भी लेकिन वहाँ पे थे नहीं, तो वापस हम आए हैं। बहुत जगह हमने इधर उधर किया, एक तो हमें गाइड करने वाला भी कोई नहीं, या तो एक हो ना कि हमारे प्रिंसिपल कहे कि चलो मैं आपके साथ आगे चलती हूँ या मैं आपको गाइड, वो हमें कहती हैं हमारे साथ हैं लेकिन हमें वैसे फिजिकली वो हमारे साथ नहीं है। वर्बली जनरली आपके इंचार्ज यहाँ की ये प्रिंसिपल है या MS भी है? MS भी पहले थे लेकिन अब जब से हमारा स्कूल कॉलेज हुआ है ना तो MS का अब ताल्लुक खत्म हो गया, उनके पास पावर ही नहीं है DDO। सेकेंड ईयर फर्स्ट ईयर असां पढ़ियो लेकिन काफ़ी घटि शॉर्टेज हो टीचर्स जो, पर हींअर असांखे सहूलियात बि आहिनि, पर उन हिसाब सां जेके असां वधीक फैसिलिटीज़ हुजणु घुरिजनि उहे त स्टेपन ईंदो तॾहिं ई थींदो आहे। पर 3 महीना थी था वञनि, 4 महीना थी था वञनि, असांजी पघार नथी अचे। हालांकि उन मां ई असांखे इंग्लिश जे टीचर जी फीस बि ॾियणी हूंदी आहे। हींअर 3rd ईयर जो असांखे कोर्स मिली वियो आहे पर असां उनजा पैसा कोन ॾिना आहिनि, छोकी असां वटि स्टेपन आयो ई कोन्हे त असां किथां पंहिंजा पैसा पूरा कयूं। इन करे असां त इहो ई चाहींदासीं त असांखे जल्द सां जल्द स्टेपन मिली वञे, पर हिन DG बि असांखे चयो आहे त अनक़रीब असांखे 3 महीने जो स्टेपन ॾियारींदो, बाक़ी 6 महीननि वारे में चए तो टाइम लॻंदो। जी नाज़रीन, इन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे मीरपुर जो हिकिड़ो मशहूरु डॉक्टर ऐं दिलि जे वार्ड जो मशहूरु हिकिड़ो डॉक्टर आहे डॉक्टर सुनील। उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मीरपुर जेको तव्हांजो वार्ड आहे उन में छा सूरत आहे। सर तव्हां कीअं था ॾिसो, तव्हांजे वार्ड में छा अमले जी खोट आहे या अक्सर माण्हू वञनि था उहे चवनि था डॉक्टर घटि हुजनि, छा ऐं कहिड़ियूं मुश्किलातूं आहिनि? अस्सलाम वालेकुम, मैं डॉक्टर सुनील चीफ कार्डियोलॉजिस्ट आहियां हिते 20 ग्रेड में। असांजे वार्ड में अञा कार्डियोलॉजी डिपार्टमेंट आहे हुनजी अञा ताईं SNE मंज़ूर कोन थी आहे। SNE माना प्रॉपर असांखे बजट या प्रॉपर स्टाफ को बि कोन मिलियल आहे। जेको असांजो वार्ड हले पियो उहो बि जेको सिविल हॉस्पिटल जो स्टाफ आहे उहो ई उन ई स्टाफ ते असांजो वार्ड हले पियो। उन जे करे काफ़ी नाइट्स में इवनिंग में प्रॉब्लम थींदा आहिनि, कॾहिं को डॉक्टर ॿिए पासे शिफ्ट थी वेंदो आहे छाकाणि सिविल अस्पताल जो स्टाफ आहे सॼो। असांखे केतिरी SNE हुअणु खपे तव्हांखे, केतिरे अरसे खां कोन मिली आहे? SNE असांखे शुरू खां कोन मिली आहे। असां काफ़ी लिखी ॾिनो आहे सिविल सर्जन खे बि, मथे सेक्रेटरी ताईं DG ताईं, लेकिन उनजी का बि SNE कोन्हे। SNE माना हिन जो अलॻि को बजट कोन्हे या अलॻि को स्टाफ प्रॉपर मथां खां असांखे मिलियल कोन्हे। तव्हां कीअं कमु हलाईंदा हूंदो जॾहिं बजट बि कोन्हे, SNE बि कोन्हे? ज़ाहिर आहे पोइ त पब्लिक इहे ई शिकायतूं कंदी हूंदी त भई असांखे को माण्हू ॾिसण लाइ कोन्हे। ज़ाहिर आहे तव्हां वटि उहा फैसिलिटी न आहे। उहो बिल्कुलु असांखे पोइ सिविल अस्पताल जो जेको स्टाफ आहे उन में असांखे ड्यूटीज़ ते डॉक्टर मिलिया वेंदा आहिनि जंहिं ते असां इहो कमु हलाईंदा आहियूं। जेकॾहिं प्रॉपर असांखे स्टाफ ऐं बजट मिले त तमामु सुठे नमूने कमु हली थो सघे। इहे हेॾियूं NICVTs ठहनि पियूं, उहे पंहिंजी जॻह ते तमामु सुठो अमल आहे हिकिड़ो, पर जेके अॻे वार्ड कमु पिया कनि या डिपार्टमेंट कमु पिया कनि उन जी तरफ़ बि ॾिठो वञे ऐं उन जो SNEs ऐं बजट जेको आहे सो उन जे ते बि ध्यानु ॾिनो वञे। जेको 6 महीननि में कमु थियणो हो न उहो हींअर मैडम जी हिन खुली कचेरी जे करे ऐं हफ़्ते 10 ॾींहंनि में एतिरो कमु हुननि स्पीडी कढियो आहे। ॾिठो पिए त मिनिस्टर साहिबु अचे बि हेल्थ जी उनखे ॾेखारण जे लाइ त असां शुरू करे छॾियो आहे, पर एॾो तकिड़ो क़दम न खणणु घुरिबो हो जेसिताईं को सहूलियतूं हुजनि। एॾो नाक़स मटीरियल हुते इस्तेमालु थियल हुजे, हुनजी फॉर सीलिंग किरी रही हुई, फ्लोर में जेके टाइल्स लॻल उहे ई उखड़ी वियूं आहिनि। हेॾी सारी हॉस्पिटल जंहिंजो हीअ हाल हींअर थी वियो हैंड ओवर थियण खां पहिरीं। 10 साल थिया आहिनि कंप्लीट कोन थी, छा बिल्कुलु नाक़स कमु थियल?
ॾिसो हाणे असीं त इन मामले में असीं डॉक्टर आहियूं, इंजीनियर कोन आहियूं। बहरहाल नक्शो सुठो ठहियलु आहे, ओवरऑल कंस्ट्रक्शन सही आहे, सिर्फ़ु छित जी कंप्लेन आहे त लीकेज थी थिए। हींअर जेके 4 वार्ड शिफ्ट कया वञनि, जेके DG हेल्थ पाण शिफ्ट कराया आहिनि, उन में कमिश्नर साहब सां या डिप्टी कमिश्नर सां को बि कंसल्टेशन न थी आहे। वार्ड शिफ्ट कोन कया आहिनि, सिर्फ़ु 4 OPDs शिफ्ट कयूं आहिनि। हेडक्वार्टर अस्पताल तकरीबन 10 सालनि खां करे हुनजो कमु रोलड़े जो शिकार आहे। साबिक़ा जेको DSG हो उन पारां वर्बली हिदायतनि ते कुझु वार्ड उते शिफ्ट करे छॾिया आहिनि। जॾहिं त हितां जे कमिश्नर पिण लेटर लिखी छॾियो आहे चीफ सेक्रेटरी खे, त उते नाक़स मटीरियल आहे ऐं उते एंटी करप्शन में इंक्वायरी हलंदड़ आहे। छा सबबु आहे हिन वक़्तु असांजा 4 वार्ड उते शिफ्ट थियल आहिनि? उहो कमिश्नर जे लेटर में इहो आहे त उते थी सघे थो को नुक़सान बि थी सघे थो। उन बावजूदि छा सबबु आहे हितां जा कुझु वार्ड उते शिफ्ट कया था वञनि? न असां मां फस्ट टाइम ते ही अस्पताल ॾिठी आहे जेको स्ट्रक्चर ठहियलु आहे, ऐं इन में असांखे ॾिसणो पवंदो त उहो उन मां असां केतिरो ऐं घणे खां घणो फ़ाइदो असां मीरपुर ख़ासि ऐं उनजे चौधारी जेके से आहिनि सराउंडिंग्स में जेके माण्हू रहनि था उन्हनि खे घणे खां घणो असां फ़ाइदो ॾियूं। ऐं मां हींअर विज़िट करे आयो आहियां, 4 जेको आहे सो असांजा शोभा उते उन्हनि कमु करणु शुरू करे ॾिनो आहे। स्किन आहे, ENT आहे, चेस्ट आहे ऐं सोशल साइकोलॉजी साइकियाट्री जंहिंखे असां चऊं था, उन्हनि कमु शुरू करे ॾिनो आहे। उते कोविड जो वार्ड कमु करे थो ऐं असांखे उमेदु आहे त इहो प्रोसेस में बहितर थी वेंदो। अस्पताल त अञा हैंड ओवर न थी आहे ऐं उनजी परचेजिंग असांखे इतला मिलिया आहिनि त परचेजिंग जेको साबिक़ा DG आहे करोड़ रुपयनि जी परचेजिंग थी आहे। हीअं पियो थिए जीअं फर्नीचर वारो मामिलो थियो, उहो जेका टेंडर कैंसिल थिया, हिन वक़्तु परचेजिंग थी वई आहे। जॾहिं त कमिश्नर लेटर लिखे थो एंटी करप्शन खे त हिन जी इंक्वायरी कई वञे। छा सबबु आहे हुनजी एडवांस परचेजिंग कई आहे? हुनजो मक़सदु छा आहे? मां कल्ह जॉइन कयो आहे, इहे शयूं अञा मां न ॾिठियूं आहिनि, मूंखे ॾिसणियूं पवंदियूं शयूं। सभ खां पहिरीं असां कमिश्नर साहब ऐं असां ॿिन्ही जेको सो DHQ हॉस्पिटल जो असां विज़िट कयो, उते एक्शन साहब बि असां सां गॾु हो। पंहिंजो जेका अस्पताल जी 10 सालनि खां कमु हले पियो, एॾो नाक़स मटीरियल उते इस्तेमालु थियल हुजे, हुनजी फॉर सीलिंग किरी रही हुई। इन खां अलावा जेके दीवारनि में टाइल्स वग़ैरह लॻल हुयूं या फ्लोर में जेके टाइल्स लॻल उहे उखड़ी वियूं आहिनि, त अञा बिल्डिंग हैंड ओवर ई न थी। ऐं इन खां पोइ इहे हालत जेके हैंड ओवर थियण खां पहिरीं त अॻिते हली छा थींदो, इन लाइ कमिश्नर साहब पंहिंजी रिपोर्ट सेक्रेटरी साहब खे लिखी मोकिली ऐं CM साहब खे बि अहिड़ी कंप्लेंट कई वई त हेतिरनि पैसा ख़र्च थियण खां पोइ बि ऐं ही बिल्डिंग्स डेली त कोन थियूं ठहनि, हेॾी सारी हॉस्पिटल जंहिंजो ही हाल हींअर ई थी वियो जेको हैंड ओवर थियण खां पहिरीं। इन खां पोइ मूं विज़िट हिकिड़ो ॿ दफ़ो मूं विज़िट कयो, मूं सेक्रेटरी साहब खे लिखी मोकिलियो आहे। इन खां पोइ हींअर जेके 4 वार्ड शिफ्ट कया वञनि, जेके DG हेल्थ पाण शिफ्ट कराया आहिनि, उन में कमिश्नर साहब सां या डिप्टी कमिश्नर सां को बि कंसल्टेशन न थी आहे। छाजो उते का बि सहूलियत आहे कोन। तारूं जेके वायरिंग थी आहे उते कल्ह आउं जंहिं में विज़िट करणु वियुसि, उते हिननि DG साहब वारनि ऐं DHO साहब वारनि हिकिड़ी एक्सरे मशीन उते फिट कराई आहे। पर जॾहिं मूं उन सां जेको हलाइण वारो आहे उन सां मूं जॾहिं इलेक्ट्रीशियन हुनजो पंहिंजो आहे, उन खे जॾहिं मूं ॻाल्हायो त बाबा हीअ तव्हां शुरू करायो, चयोसीं हिन जी वायरिंग अहिड़ी थियल आहे जो हीअ मशीन स्टार्ट नथी थी सघे। हिन ते नाक़िस वायरिंग जो इस्तेमालु थियल आहे, नाक़िस जेको मटीरियल इस्तेमालु थियल आहे। कल्ह मूं हेल्थ वारनि सां मीटिंग कई हुई, त मूं जॾहिं हुन खां पुछियो त तव्हां कंहिंजे चए ते इहे वार्ड मुंतक़िल कया आहिनि, त MS इहा ॻाल्हि कई त DG साहब मूंखे मजबूर कयो, इन करे मूं वार्ड एॾा मुंतक़िल कया। पर कमु हलंदे मूंखे नज़र नथो अचे, इहे MS जो चवणो। छा सबबु आहे तव्हां हिते जा डिप्टी कमिश्नर आहियो, हीअ असां ॾिसूं पिया त हिननि इब्तिदा एम्बुलेंस जो बि करायो आहे, अस्पताल जो विज़िट करायो, उन बावजूदि जॾहिं तव्हांजा लेटर लिखियल आहिनि, कमिश्नर लेटर लिखियल आहिनि, छा सबबु आहे सिहत खाते वारा उन बावजूदि जॾहिं तव्हां चओ पिया त उते सभु नाक़स मटीरियल इस्तेमालु, उन बावजूदि उते वार्ड शिफ्ट कनि पिया? छा थी सघे थो सुभाणे मरीज़ वञनि उनखे नुक़सानु या डॉक्टरनि खे कोन नुक़सानु कोड़ो थी सघे? ॾिसो, ही कंसल्टेशन खां सवाइ जेको हेल्थ वारनि ही कमु कयो आहे, तव्हां कल्ह अख़बारूं पढ़ियूं हूंदियूं, अख़बारुनि में डॉक्टर्स जेको रवैयो इख़्तियार कयो आहे त असां उन ड्यूटी ते कोन वेंदासीं। कल्ह मूं MS खे DHO खे ॿिन्ही खे घुरायो त हुननि चयोसीं डॉक्टर साहिबनि चवनि था त इन पासे अञा को सहूलियत आहे कोन, अप्रोच रोड आहे कोन, बरसाति जे करे पए त हू असीं अंदरि फासी पवंदासीं, मरीज़ कीअं ईंदा अंदरि।
त इन करे इहो जेको स्टेप्स खयों वियो आहे सो तकिड़ो स्टेप जेके खणी चऊं या ॾिठो पिए त मिनिस्टर साहिबु अचे बि हेल्थ जी उनखे ॾेखारण जे लाइ त असां शुरू करे छॾियो आहे पर एॾो तकिड़ो क़दम न खणणु घुरिबो हो जेसिताईं कोई सहूलियतूं हुजनि। कल्ह जॾहिं मूं विज़िट करण उते वियो आहियां त का टेबल कोन्हे, का वेहण जी शइ कान्हे, लाइट जो एतिरो लोड खणण जहिड़ी शइ कोन्हे, त इहो बिफोर टाइम उन्हनि जेको कयो आहे सो न थियणु घुरिजे हा। छा सबबु आहे हेतिरो वॾा लेटर लिखण बावजूदि तव्हां जेको आहे उहा अस्पताल जा 3 खां 4 वार्ड उते शिफ्ट करे छॾिया? नज़ीर साहब वार्ड शिफ्ट कोन कया आहिनि, सिर्फ़ु 4 OPDs शिफ्ट कयूं आहिनि, जिन में स्किन, सेक्रेटरी, ENT ऐं चेस्ट जा मूं वटि 2 डॉक्टर आहिनि। हिकिड़ो न्याज़ जुणेजो साहिबु हिते कमु करे थो, गणेश मल हुते कमु करे थो। छो जो हाणे असांजा सुपीरियर ऑफिसर्स जंहिंमें DG साहिबु ऐं एडिशनल सेक्रेटरी इवन मैडम साहिबा जा इहे हुकम हुआ त तव्हां हिन हॉस्पिटल खे हलायो त आबाद कयूं ऐं इन्हनि खां ज़ोरी जेको आहे सो कंस्ट्रक्शन कराए वठूं। ऐं आउं सम्झां थो त जेको 6 महीननि में कमु थियणो हो न, उहो हींअर मैडम जी हिन खुली कचेरी जे करे ऐं हफ़्ते 10 ॾींहंनि में एतिरो कमु उन्हनि स्पीडी कढियो आहे। जेको कमु त कढियो आहे उन में जेको कमिश्नर पारां लेटर लिखियो आहे त उन में नाक़स मटेरियल आहे, डिप्टी कमिश्नर पारां लिखियो आहे, पर छाजे करे माना अञा अस्पताल हैंडओवर बि कोन थी आहे ऐं मैडम जे चवण जे करे या DG जे चवण जे करे तव्हां उते शिफ्ट करे छॾी आहे। सुभाणे जेकॾहिं ठेकेदार चवंदो त असां त हैंडओवर सिहत खाते वारनि खे ॾेई छॾी आहे, उन जी ज़िमेदारी बि तव्हांजे मथे ईंदी। हैंडओवर आहे ई कोन, असांखे सिर्फ़ु इहो चयो आहे त तव्हां OPD शिफ्ट करियो ऐं हैंडिंग ओवर टेकिंग ओवर त थी न आहे न, उहा त जॾहिं माना इन ऑल रेस्पेक्ट्स जॾहिं बिल्डिंग कंप्लीट थींदी न तॾहिं हैंडिंग ओवर टेकिंग ओवर कंदासीं। हीअ त असां ईअं तव्हां सम्झो त तव्हांजी सर्जिकल ब्लॉक किरण ते आहे, तव्हांजो मेडिकल हालत हिन अस्पताल जी हालत खस्ता खे ॾिसी जेकॾहिं तव्हां सुभाणे जीअं ज़लज़लो ईंदो आहे या बरसातूं तेज़ पवंदियूं आहिनि त पोइ तव्हां स्कूलनि में ऐं ॿियनि गवर्नमेंट जे जायुनि में माण्हू शिफ्ट कंदा आहियो न, तव्हां ईअं सम्झो त असां उन बुनियाद ते शिफ्ट कयूं आहिनि। सुभाणे असांजो सर्जिकल वार्ड किरी पवे, सुभाणे असांजो मेडिकल वार्ड किरी पवे, जीअं तव्हांखे ख़बर आहे कैजुअलिटी अॻे किरी ऐं डेंटल में चापड़ा किरिया, CCU में चापड़ा किरिया, सर्जिकल आर्थोपेडिक में चापड़ा किरिया, लेबोरेटरी में चापड़ा किरिया, त आयर असांखे ॾिसो न खणी कंस्ट्रक्शन कहिड़ी बि आहे, हैंडिंग ओवर टेकिंग ओवर असीं कई कोन्हे न को अञा करियूं था। बाक़ी हींअर बरसातूं बि अचनि पियूं, तव्हां कीअं था सम्झो उहा बाक़ी जेके लेटर लिखिया आहिनि अला अख़्तियारनि पारां कमिश्नर या DC या DHO लिखिया आहिनि, तव्हां छा था सम्झो वाक़ई अहिड़ो को सफ़ा नाक़स कमु थियल आहे? ऐं जेको तक़रीबन लॻभॻि 2 अरब रुपयनि खां वधीक जेका इहा स्कीम हुई 10 साल थिया आहिनि कंप्लीट कोन थी, छा बिल्कुलु नाक़स कमु थियल आहे? ॾिसो हाणे असीं त इन मामले में असीं डॉक्टर आहियूं, इंजीनियर कोन आहियूं। बहरहाल नक्शो सुठो ठहियल आहे, ओवरऑल कंस्ट्रक्शन सही आहे, सिर्फ़ु छित जी कंप्लेन आहे त लीकेज थी थिए, उहो बि हींअर जेका बरसाति कल्ह 4 ॾींहं आई आहे इन में मेन बिल्डिंग में त असांखे किथे लीकेज नज़र कोन आई आहे। बाक़ी किचन वारी साइड ते मूं हुननि खे इंजीनियर खे घुराए चयो त मुंहिंजो लीकेज कई आहे, त हुननि चयो साईं इन ते असां जेको केमिकल लॻायो आहे हिकिड़ो हथु लॻायो आहे, ॿियो हथु अञा लॻाइणो आहे, पोइ इंशाल्लाह बंदि थी वेंदी आहे। जी नाज़रीन, मीरपुर ख़ासि डिवीज़न जे हेडक्वार्टर जेका सिविल अस्पताल आहे उन में मुसलसल बार बार हितां जी इंतिज़ामिया खे तोखे सिहत खाते वारनि खे हितां जा माण्हुनि पारां एहतजाज बि कया आहिनि, उन बावजूदि सिहत खाते में को बि सुधारो न आयो। हिकु त डॉक्टरनि जी मुसलसल खोट आहे उहा पूरी न थी, उन खां अलावा पैरामेडिकल अमले जी खोट आहे उहा बि अञा पूरी न थी, त वेतर वरी जेका डिस्ट्रिक्ट अस्पताल जेका नई जेका ठहनि ते शर्त ॾहंदी पई वञे उन ते मीरपुर ख़ासि डिवीज़नल इंतिज़ामिया ज़िले इंतिज़ामिया सिहत खाते पारां इहे जेके लेटर लिखी छॾिया आहिनि त उन में कमु जेको सही न थियो आहे, जंहिंजे करे हिते को बि जानी नुक़सानु थी सघे थो। उन हवाले सां मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल में DG हेल्थ जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, उनजो इहो पिणु चवणु हो त असां मूं अञा नई चार्ज वरिती आहे, उनखां पोइ जेके मामला हूंदा ऐं उनखे ठीकु कंदुसि। हिन मञा इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त मीरपुर ख़ासि जी सिहत खाते तोड़े डिप्टी कमिश्नर में इन जेका अस्पताल शिफ्ट थियण या अस्पताल हैंडओवर न थियण जे करे इख़्तिलाफ़ात चोट चढ़ी विया आहिनि, जंहिंजो सफ़र जेको आहे हितां जे मरीज़नि खे भोगणो थो पवे। हिकु तरफ़ हिकु मीरपुर ख़ासि जी सिविल हॉस्पिटल में अचनि था, उहो इन्हनि जो चवणु हूंदो आहे त तव्हां डिस्ट्रिक्ट अस्पताल में वञो, जेकॾहिं उते वञिजे थो उते का बि सहूलियत न आहे, न उते पाणी जी सहूलियत आहे, न ड्रेनेज जी सहूलियत आहे, न उते लैब का आहे, लेबोरेटरी आहे, न उते का एक्सरे मशीन आहे। जनरली सूरत हाल इहा आहे त हिननि में पाण में इख़्तिलाफ़ात हुअण जे करे इहे जेके मामला तमामु घणा तेज़ी सां जेका वधी रहिया आहिनि, इख़्तिलाफ़ात वधी रहिया आहिनि, मगर हितां जी ज़िले इंतिज़ामिया तोड़े सिहत खातो या हुकूमत सिंध को बि अहिड़ो नोटिस नथी वठे त हितां जे जी मामला सुधरी सघनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।